सुञे खे चोर जो डपु न हूंदो आहे। दोस्तों, गुरु नानक हिकिड़े शुश सां वाट वठियो पिए वियो। हिक ॿिए वाटे ते पहुची गुरु नानक नंढड़ो रस्तो इख़्तियार करणु घुरियो ऐं शुश डिघो। गुरु नानक सम्झाईंदे पुछुसि त तूं नंढे रस्ते सां छो नथो हलीं, जॾहिं त उन सां मंज़िल ते जल्दी पहुचबो। शुश जवाब ॾिनो त उन राह ते फोरू आहिनि। मथे ते रखियल हड़ ॾांहुं इशारो कंदे गुरु नानक चयुसि त इहा हड़ खोले ॾेखार त ॾिसां हिन में छा अथई। शुश हड़ खोली त उन मां सोन जी रेणी निकिती। गुरु नानक नसीहत कंदे चयुसि त इहा उछलाए ऐं पोइ नंढे रस्ते ते बेडपो थी मूंसां हल, छो जो सुञे खे चोर जो डपु न हूंदो आहे। मतलब त धाड़ियल बि भरियल भकियल घर में धाड़ो हणंदो आहे। शैतान बि इल्म वारे खे वरगलाइण ते वसु करे थो। ढगो न ढोर छा काईंदो चोर, ऐं चवंदा आहिनि त सुञो सरकार खां बि ॾाढो। दोस्तों, उमेद कजे थी त हीअ वीडियो बि तव्हांखे ज़रूर वणी हूंदी ऐं शेयर बि ज़रूर कंदो। पंहिंजे प्यारनि दोस्तनि खे कमेंट्स में मेंशन ज़रूर कजो।